बड़ सिंध जे क़दीम क़ीमती पर नायाब थींदड़ वणनि में बड़ बि हिकु आहे। बड़ जंहिंखे उर्दूअ में बरगिद ऐं पंजाबी में बूहड़ सॾियो वञे थो। हिन जी छांव एतिरी त घाटी हूंदी आहे जो उन जी मुशाहबत ॾींदे चइबो आहे त बड़ जहिड़ो घाटो या बड़ जी छांव जहिड़ो। हिन वॾे ऐं घाटे वण जो थुड़ थुल्हो ऐं पन वॾा थियनि था जेकी अक सां पिणु मुशाहबत रखंदड़, पर उन खां कुझु थुल्हा थींदा आहिनि। बड़ कुझु क़दुरु पिपर सां बि मुशाहबत रखंदड़ आहे। हिन जूं टारियूं एतिरियूं त पखड़ियल हूंदियूं आहिनि जो उन जे हेठां 100 खनि माण्हू आराम सां वेही सघनि था। बड़ घाटे हुजण जे करे न सिर्फ़ इंसाननि लाइ बल्कि आम हालतुनि में तोणे बरसाति, तेज़ उस ऐं सियारे वग़ैरह में जानवरनि, चौपाई माल लाइ बि छपर छांव हूंदो आहे। हिन जे घाटे ऐं वॾे हुअण करे ऐं उन में लिक सबबि ही पखियुनि लाइ न सिर्फ़ हिकु वण बल्कि पूरी कॉलोनी ऐं ॻोठ जो दर्जो रखंदड़ बि आहे। उन करे बड़ ॼण त पखियुनि जो ख़ासि मस्कन ऐं पसंदीदा वण आहे। बड़ न सिर्फ़ छांव जे हवाले सां बल्कि हिकमत जे हवाले सां बि तमामु अहम आहे। हिन जे छोॾे पाड़ ऐं काठीअ मां निकिरंदड़ खीर जहिड़ो रस केतिरनि ई बीमारियुनि जो इलाज बि आहे। हिन जी टारियुनि मां वारनि जहिड़ियूं टारियूं निकिरंदियूं आहिनि जिन खे हवाई पाड़ूं सॾिबो आहे। उहे लटकंदड़ पाड़ूं कुझु क़दुरु हिन जी ख़ूबसूरती खे बदसूरती में बि बदिलाईंदियूं आहिनि। से वॾियूं थींदे ई हेठि लटकंदे वञी ज़मीन सां लॻंदियूं आहिनि ऐं पोइ ज़मीन में पूरजण बैदि उन्हनि मां वरी नवां वण फुटंदा आहिनि। उन्हनि पाड़ुनि मां शरबत बि ठहंदो आहे। उन्हनि पाड़ुनि जे छेड़नि में गोंच फुटंदा आहिनि जिन मां बि दवा ठाहिबी आहे। बड़ जी चोटियुनि में ॿेर जेतिरा दाणा थींदा आहिनि, तिन खे पखी बि शौक़ सां खाईंदा आहिनि ऐं उहे हिकमत जे बि कमु अचनि था। नंढे ॿार खे सट पवण जी सूरत में बड़ जो खीर हुन जी तारूअ ते लॻाइण सां फ़ाइदो थींदो आहे। जेकॾहिं को ज़ख़्म हुजे त उन ते बि उहो लॻाइण सां छुटी वेंदो आहे। हिन जी काठी बवासीर जे मर्ज़ लाइ बि मुफ़ीद सम्झिबी आहे। अहिड़नि मरीज़नि खे रुगो बड़ जी काठी हथ में खणी हलण सां ई फ़ाइदो थी वेंदो आहे। बड़ जे खीर में इल्सीअ जो तेल मिलाए मालिश करण सां चेल्ह जो सूर बि ख़तमु थी वेंदो आहे त मोच ऐं पेरनि में फोट लाइ बि काराइतो आहे। चवंदा आहिनि त जंहिं खूह या तलाव ऐं तराईअ भरिसां बड़ बीठल हुजे उन जो पाणी ख़ासि करे शुगर जे मरीज़नि लाइ सिहत बख़्श हूंदो आहे। हिन जूं काठियूं त ॿारनि जे कमु अचनि ई थियूं, पर उन्हनि मां निकिरंदड़ खीर जो हिकु फोड़ो पताशे में विझी रोज़ानो नेराने खाइण सां कमज़ोरी ख़तमु थियण जा बि ॾिस मिलनि था। एहतिलाम ऐं कतरनि अचण वारे मरीज़नि लाइ हिन जे ख़ुश्क थियल खीर जो हिकु चमचो आम खीर सां मिलाए पीबो आहे। शायदि अहिड़नि फ़ाइदनि खे ॾिसंदे ई मायूसियुनि जे मारियलनि हिन खे सिभागे ऐं भाग वारे वण जो दर्जो ॾिनो आहे। पर किन माण्हुनि जो वरी इहो बि चवणु आहे त जेको बड़ पोखींदो उहो फ़ौत थी वेंदो। शायदि अहिड़नि वहमनि ऐं विसविसनि सबबि ई हिन खां उहो अॻूणो औज खसिजी वियो आहे। सिंध में हिन वण जा 2 क़िस्म ॿुधाया वञनि था ऐं चयो वञे थो त हीउ वण बि शायदि हिमालयाई वादियुनि मां दरियाउनि ऐं नदियुनि ज़रिए सिंध में पहुतो ऐं पखड़ियो आहे। 1000 साल खनि उमिरि रखंदड़ हीउ वण अॼुकल्ह घटि ई नज़र अचे थो। हिन वण जी अहमियत जिते ॿुध धर्म वारनि लाइ उन करे वधीक आहे जो गौतम ॿुध तमामु घणो अरसो हिन वण हेठां वेही तपस्या कंदो हो। उते हिन जी अहमियत सिंध जे अॻूणनि आशिकनि वटि बि तमामु घणी हूंदी हुई, छो जो मशहूरु आहे त सिंध जे मशहूरु लोक दास्तान जा किरदार लीला ऐं चनेसर बि बड़ जे हेठां वेही रूह रिहाणियूं कंदा हुआ। मुल्क में ॿियनि क़दीम वणनि जी अहमियत त हूअं ई ॾींहों ॾींहुं घटिजी रही आहे ऐं उहे तेज़ीअ सां वजूद विञाए रहिया आहिनि। पर जेकॾहिं वैलेंटाइन डे उन ॾींहुं ऐं मौक़े जी मुनासिबत सां जेकॾहिं के पिरीं प्यारा पंहिंजे रूह वारनि जी यादि में ऐं उन्हनि लाइ बड़ जो वण लॻाइण जो सिलसिलो शुरू कनि ऐं उन जो ख़्याल बि प्यारनि जे प्यार वांगुरु रखनि त शायदि हीउ वण बि हिकु भेरो वरी वधी ऐं वजूद विञाइण खां बि बची सघे थो।